दुश्मन निकर जॾहिं धक हणण वारो ख़बर ई कोन्हे, पर जेको पंहिंजी दुश्मनी ज़ाहिर करे छॾे उन पंहिंजो पाण खे कमज़ोर करे छॾियो। शैतान में दुश्मनी ज़ाहिर करे कमज़ोर करे छॾींदो आहे पाण। असां अञा ताईं उन दर्जे ते कोन पहुता आहियूं कि हिनखे पंहिंजो दुश्मन सम्झी भाकुर पाइण जे बजाय पथर हणी पंहिंजे वजूद मां कढी छॾियो। अल्लाह फरमाए थो त मुंहिंजे हिन काइनात जे निज़ाम सां हम आहंग थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो त सलामती मिले, इंसानियत सलामती मिले। पूरी इंसानियत जी सलामती इन में आहे त अल्लाह जे हिन काइनात जे निज़ाम सां हम आहंग थी वञे। तव्हां अंदाज़ो लगाए सघो था अगरि हिकिड़ी सैलाब ईंदो हुजे ऐं वण ऐं घर ई ॻोड़ींदो हुजे ऐं कोई इंसान वञी वञे उतर वञणु चाहे पंहिंजो पाण खे ख़राबु करे, पंहिंजी महिनत ज़ाया करे ऐं थोरे वक़्त खां पोइ जेको आहे पेर निकिरी वेंदसि, सैलाब जे वक़्तु चढ़ी वेंदो वञे। अल्लाह तबारक व तआला जी काइनात, हुनजा कानून, हुनजा क़ाइदा एतिरा अटल आहिनि, एतिरा मज़बूत आहिनि जो इंसान हुनखे बदिलाए नथो सघे। वलन तजिद लिसुन्नत अल्लाह तब्दीला, अल्लाह जे तरीक़े खे तूं कॾहिं तब्दील थी न ॾिसी, तब्दीली नामुमकिन आहे। सिर्फ़ जंहिं महाभारत हलंदो हलंदो चंड जंहिं महाभारत हलंदो हलंदो रहंदो, पाणी मथां खां हेठि अचे थो, हेठां खां मथे न वेंदो। असांजी ज़िम्मेदारी आहे त अल्लाह जे हिन निज़ाम ऐं सिस्टम सां हम आहंग थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। इन हम आहंग थियण जो नालो ई इस्लाम दीन मज़हब ऐं इन हम आहंग थियण जो नतीजो सलामती आहे। तंहिंजे करे पोईंदड़ समय वाले कंदड़ में पूरी काइनात के निज़ाम में अर्ज़ कर ताकि असां उन सां हम आहंग थी सघूं। जेसि ताईं असां निज़ाम खे न सम्झंदासीं तेसि ताईं ज़ाहिर हम आहंग कोन थी सघंदासीं, पंहिंजो पाण खे असां सिंक्रोनाइज़ न करे सघंदासीं, उनजे मुताबिक़ पंहिंजो पाण खे ढाले न सघंदासीं जेसि ताईं कि हिन काइनात जे पूरे निज़ाम खे कल जो भी कुछ अर्ज़ करे चुको आहियां। कल करे उनखे 15 मिनट में दोहरायां थो ऐं को सवाल जेके तव्हां हुन कयो ताकि जॾहिं शुरू करूं त पोयों फ़ैज़ दफ़ा दोहरायो हुजे। ही पूरी जहान जेके अल्लाह तबारक व तआला आलमीन जे लफ़्ज़ सां बयान कयो आहे, उनमें अव्वल दर्जे ते अल्लाह तबारक व तआला जेका शइ पंहिंजे फ़इल सां, पंहिंजी मशीयत सां ख़ल्क़ कई आहे, उहा नूर मुहम्मद आहे। यानी हीअ जहान दर्जा रखे थी, हीअ जहान दर्जा रखे थी। अव्वल दर्जो जेकी जंहिं मख़लूक़ जो आहे उहो आहे नूर मुहम्मद आहे। दलील कल बयान करण मजबूर कर ठीक वाला को आले समाज पर दर्शन इन नूर आले मोहम्मद के कलम पढ़ाएंगे अल्लाह तबारक व तआला मलाइकत के जहान, मलाइकत के जहान में जान दर्जा, नूर मोहम्मद आले मोहम्मद के जहान में दर्जा है इंशाअल्लाह। मलाइकत के जहान में लाभार्थक दर्जात कुरान मजीद मलाइकत जे लाइ चयो आहे कि जा ॿ आहिनि, कंहिंजा 4 पर आहिनि, पर माना दर्जा। को हिकिड़े दर्जे वारो, को 2 दर्जन वारो, को 3 दर्जन वारो, को 4 दर्जन वारो आहे, दर्जा आहे। आख़िरी दर्जो जेको आहे उनजो नालो सिदरतुल मुंतहा आहे ऐं इहो सैयदुल मलाइका
हज़रत जिब्रील जो मक़ाम इहो किथे अची चुको आहे मलाइकनि जो जान ख़तमु करे आख़िरी अल्लाह तबारक व तआला इन नूर मोहम्मद वाले मोहम्मद ऐं मलाइकनि जे जहान खे कलम बणाईंदे रूह जो जान रूह जा दर्जा वरी उन्हनि टिन्ही खे कलम बणाईंदे ही मादी जहान ख़ल्क़ तंहिंजे करे ही मादी जहान वजूद में अचे थो रूहानी जहान मां रूहानी जहान वजूद में अचे थो मलाइकनि जे जहान मां मलाइकनि जो जहान वजूद में अचे थो नूर मोहम्मद वाले मोहम्मद मां वजूद में अचे थो अल्लाह तबारक व तआला लेकिन कल अर्ज़ करण मोबाइल का दोहराया ताकि गलत फहमी न रही वञे ये ना है अल्लाह जे वजूद जो कुछ हिस्सो जुदा थी आहे वो नूर आले मोहम्मद जी ना नहीं नूर मोहम्मद वाले मोहम्मद का कोई हिस्सो जुदा थी आलम मलाइका बणियो न आलम मलाइका का कोई हिस्सो जुदा थी को बणियो न रूह जो आलम जुदा थी को कोई हिस्सो जीअं छा चवंदा आहिनि मींहं जो पाणी ककर में मथे आहे त हेठि न आहे हाणे मथे अची त हेठि न आहे कीअं न हिस्सो जुदा थी आयो कीअं आयो आहे पोइ मां मन में विश्वास कंदो ज़हन जे क़रीब करण जे लाइ विश्वास जेका तकलीफ़ है अल्लाह जी उहा बुलंद नासिर ज़हन जे क़रीब करण लाइ विश्वास कलम जो कलम छा कंदो आहे कलम जो कंदो आहे इंसान जे ज़हन में जेको इल्मु आहे जेको मादी शक्ल सूरत में आहे कोन मानवी शक्ल सूरत में आहे उनखे कलम जेको आहे उहो कागज़ ते अखरनि जी सूरत में लकीरनि जी सूरत में लिखंदो आहे नाज़ुक कंदो आहे हितां का शइ निकिरी न ईंदी आहे लेकिन कलम के जरिए इल्म जो है वो मुंतकिल थी वेंदो आहे हेठिएं दर्जे ते रूहानी दर्जे वारो इल्मु हाणे अखरनि जी सूरत में अचे कलम जेको ई उनखे आहे जेको इल्म जे मथां दर्जे खे हेठां दर्जे में तब्दील करे जॾहिं तक मथां दर्जे मां काई कमी न थिए हेठां दर्जे में कोई इज़ाफ़ो न थिए सलावत पढ़ो मोहम्मद आज के हमारे मतलब मेहमान का पढ़ है पर हदीस में ये जेको जहान कि वो पंहिंजो वजूद नथो रखे इनके पंहिंजो वजूद आहे हर वक्त उतां वजूद मिले यानी मादी जहान में हर वक्त रूहानी जहान में वजूद मिले मिलण बंद थी वञे मादी जहान इन रूहानी जहान के हर वक्त हर लम्हे मलाइकनि जे जहान में वजूद मिलंदो रहे लम्हो गुज़रे या वजूद न मिले तो ख़त्म हेठियां सभु आलम ख़त्म साॻे नमूने सां नूर मोहम्मद वाले मोहम्मद खे हर वक्त अल्लाह वटां वजूद मिलंदो रहे थो अगर इहो मिलण बंद थी वञे त सभु आलम ख़त्म सभु आलम ख़त्म छो त हेठियां आलम मथे आलम ख़त्म जॾहिं मथियो ई ख़त्म त काइनात ई ख़त्म तंहिंजे करे चवंदो अलाह कलमा ख़लक़तुल अफ़लाक ऐं मुस्तफ़ा अगरि तूं न हुजे हा त अफ़लाक हुजनि ई न अगरि तूं न हुजे हा त अफ़लाक हुजनि ई न असां सम्झूं था त इहो इन लाइ चयो आहे अलाह कलमा ख़लक़तुल अफ़लाक तुंहिंजे लाइ पैदा कया आहिनि ताकी तुंहिंजे सां रांदि कर न भई हक़ाइक़ आहिनि हक़ीक़तूं लौलाक अगर तू ना हो जा वमा खलक़तुल अफ़लाक ये अफ़लाक खल्क़ ही न थियन पैदा ही न थियन मुझे तो नहीं अचना तंहिंजे करे अगर अल्लाह जो फैज़ इन मक़ाम मोहम्मद जे हिते अचण बंद थी वञे त सारी समूरा आलमीन ख़त्म थी वेंदा तंहिंजे करे पूरो आलमीन मुहताज नूर मोहम्मद वाले मोहम्मद समेत पूरो आलमीन मुहताज है सब फकीर हैं सिर्फ हूँ गनी या अय्युहन नास अंतुमुल फुकरा व हुवल गनी तव्हां
के था कोन वठे सजे आलम में लगे दो माशाअल्लाह माशाअल्लाह सिर्फ भूखनिया गली में मतलब सेल्फ सफिशिएंट पाना भरो जे जे के डेली की जरूरत न हो जे जे के जो घुर्जे न हो जे उन जो वजूद पांचो उन जो तवानाई पांचो उन जो ताकत पांचो उन जो कुदरत पांचो इल्म पांचो उन जो हयात पांची बाकी समूरो आलम उन जो दरवाजे जो फकीर कितनी गाल कर वो या तो मखलूक का वजूद में अचे थी या मखलूक जी त लफ्ज़ के असां इस्तेमाल कंदा आहियूं ऐं पंहिंजे ॿोलीअ में नचे त ग़लति फहमी थी तंहिंजे करे अर्ज़ु कयां असां जो मखलूक पैदा थिया इस्तेमाल कंदा आहियूं पंहिंजी ॿोली में मिसाल के तौर पर हिकु को माइक आहे ॿियो जेको आहे उहो पैदावार आहे फलाणे कारखाने जी फलाणे कारखाने जी पैदावार फलाणे कारखाने जी पैदावार न थी पर हाणे हिते मौजूदा कारखानो भले सड़ी वञे ख़तम थी वञे ही बाक़ी रहे हिन जे वजूद जो दारोमदार कारखाने ठाही कारखाने ठाहे छॾे हाणे कारखानो पंहिंजे जाइ ते पैदावार पंहिंजे जाइ ते छा तबारक ताला सां मखलूक जो राब्तो अहिड़ो न न कहिड़ो राब्तो ज़हन खे तरीक़े करण लाइ मिसाल छॾे तव्हां पंहिंजे ज़हन में जेको आहे उहो मिसाल तौर गर्मी अॼुकल्ह जेके आहिनि उहो आइसक्रीम ठाहियूं ज़हन में आइसक्रीम ठही वई जहिड़ो हुन में रंग ठाहियो आइसक्रीम जेका ज़हन में ठही आहे इन आइसक्रीम जो वजूद केसि ताईं बाक़ी रहंदो ज़हन में जेसि ताईं इंसान जी तवज्जो ख़तम वजूद ॼण त अल्लाह तबारक व तआला जी जेसि ताईं मशीयत आहे वजूद आहे अल्लाह जी मशीयत हिकिड़ो लम्हो ख़तम थी वञे आलम ई ख़तम हर लम्हे मुहताजा अल्लाह हर लम्हे मुहताजा वजूद में बि वजूद जे तवानाई में बि वजूद बोता मिलंदो थो रहे तवानाई बोता मिलंदी थी रहे तंहिंजे करे हर वक़्तु पंहिंजो पाण खे फ़क़ीर सम्झो हुन जे दरबार में फ़क़ीर अंतुम फुक़रा सब वठण वारा ॾियण वारो हुआ अच्छा ये जेको अर्ज़ु कयूं ऐं कल्ह दलील बि ॾिनो लेकिन हुनखे वधीक वज़ाहत कयूं था ताकी बहितर हुनखे सम्झा ज़हन में रहे मूं चयो त इहो उहो मक़ाम आहे मक़ाम मुहम्मदियत जंहिंजे ज़रिए मलाइका जो आलम वजूद में आयो हदीस हमारे मोहम्मद में जेको अर्ज़ु कयां ताकी बहितर नमूने सम्झे असां हिनखे सम्झी सघूं हदीस रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनस रसूल अकरम वो उनका रिवायत है जब क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह खलक़नी व खलक़ अलीजन व फातिमत वल हसन वल हुसैन अल्लाह ताला मुखे ख़ल्क़ कयो अली के फातिमा के हसन के हुसैन के क़ब्ल अन यख़्लुक़ आदम जे ख़िलक़त खां पहले अगले हीन ला समा मबनियतन जॾहिं आसमान जा शामियानो ठाहियो कोन वियो हुयो वला अर्ज़न मदहियतन या ज़मीन विछाई कोन वई हुई वला ज़ुल्म वला नूर न ऊंदाही न रोशनी वला शम्स वला कमर न सिज न चंद्र वला जन्नत वला नार न जन्नत न जहन्नम क़ाल अब्बास रसूल अकरम जो चाचो बैठो हुयो हज़रत अब्बास रसूल अकरम अब्बास वाला वॾो
लेकिन आका पर सोच एक कहते हैं हजरत अब्बास ने पूछो मन हुआ अकबर मिनकुम ताबिन मा वडो केरा रसूल अकरम अब्बास मन हुआ अकबर मिनकुम ताबिन मा वडो केरा उम्र के हवाले से पूछण तो भाई बड़ा काम में चला गया अब्बास ने तो हुआ अकबर मिनकुम वडो ही वाना वाला तो कबूल जाओ अगले माया पर वडो जाओ अगले माया पर वडो ही है बाबा हज़रत अब्बास बैठा उन्होंने जो को ध्यान हज़रत अब्बास का सवाल था कई पकाना बदा खल्कुम या रसूलल्लाह वाला ये खल्क इजहार के हां रसूलुल्लाह तफसील से फरमाया या अम्मा ए वजह चाचा काना बताओ खल्क इदा अराद अल्लाह अन यखलक खल्कन जने अल्लाह तबारक व तआला इरादो कयो त मखलूक खल्के तकल्लम बिकलिमतिन एको कलमो अल्लाह तआला चयो जेको सनारो मशीयत तो का खुदा चयो खलक मिनहा नूरन जमा नूर खल्क जो ثم تكلم كلمة ووجه الله تبارك وتعالى كلمه مشيئة شيء خلق منها روحا جمع روح चुका है और खल्क जो बोल तबारक तआला ने रूह है नूर के पाना में मिलाए और कुम्मा मज़ज नूर बिरूह फखलकनी और अल्लाह तबारक तआला इन नूर मा मुखे खल्क कर हाने जरा वधी कर तो और समझ وخلق عليا وفاطمة والحسن والحسين इन्हीं नूर मा मुखे अली के फातिमा के हसन के हुसैन के चुका है खल्को फकुन्ना मुसब्बिहु असा तस्बीह चई अल्लाह जी ने पाकाई बयान कई ही न ला तस्बीह इनका हाल में असा हाल में तस्बीह हुई कर मखलूक को ने तस्बीह से बयान कर इनके असा तस्बीह कई जगत तस्बीह हुई कोना वनुकद्दस हुई न ला तकदीस असा तकदीस बयान कई जगत तकदीस हुई फलमा अराद अल्लाह तआला अन युनशी खल्कहु जरे अल्लाह तआला इरादो कयो त हाणे मजीद मखलूक पैदा करे फता का नूरी अल्लाह तबारक तआला मुझे नूर के छोड़ो यानी कि तजल्ली थी खलक में अर्श उनमा अर्श वजूद मुझे नूर की जगह तजल्ली थी त अर्श वजूद में आयो फल अर्श मिन नूरी अर्श मुझे नूर में है व नूरी अफजल मिन अल अर्श मुझे नूर अर्श में अफजल मुझे नूर अर्श में अफजल ثم فتك नूर अखी अली वो अली इब्न अबी तालिब ने नूर के अल्लाह तबारक व तआला रोए तजल्ली थी फखलक मिनहुल मलाइकतु अल्लाह तबारक व तआला उनमा मलाइका खल्क उनमा खल्क क्या मलाइका फल मलाइकतु मिन नूर अली मलाइका अली के नूर में व नूर अली अफजल मिन अल मलाइका अली जो नूर मलाइका का अफजल अली इब्न अबी तालिब के नूर मलाइका का अफजल सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद व नूर इब्न अबी वो अल्लाह तबारक व तआला मुझे दी हज़रत फातिमा के नूर के छोड़ो उनके वसी कयो उनकी तजल्ली थी फखलक मिनहु समावात वल अर्श उन्होंने आसमान ज़मीन बना वल अर्श वस्समाउ मिन नूर इब्न अबी ज़मीन आसमान मुझे दी थी नूर में व नूर इब्न अबी अफजल मिन अस्समाए वल अर्श मुझे दी थी नूर ज़मीन आसमान का अफजल सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद ثم فتك नूर वालदी
शम्स वल कमर उलमा का से चुनाई चंद वजूद ले आया फशम्स वल कमर मिन नूर हुसैन शम्स और कमर जो नूर हुसैन आए हुसैन जो नूर नबी का नाम से असल जो नूर नबी का नाम से असल तुम फतक नूर वल्दी अल हुसैन फखलक मिनहु अल जन्नत व हुर रहीम मुझे फरजंद हुसैन जो नूर के अल्लाह तबारक व तआला मुसद दिनी उनके टोड़ियो उन्हें जो तजल्ली थी तो जन्नत आई पूरा वजूद में आया वलदी वनूर वलदी अल हुसैन अफजल मिन अल जन्नत व नूर मुझे फरजंद जो नूर जन्नत आई हूर इनका अफजल आए व नूर वलदी अल हुसैन मिन नूरिल्लाह मुझे ना फरजंद जो नूर की असा जो नूर अल्लाह जो नूर मा है ये है जो नूर है अल्लाह जो नूर हर ये के आलम में अहले बैत उनकी वजाहत तफसील से करी है असामत थी दो को लफ्ज़ी फजाइल लफ्ज़ी तो को है गाड़ी थी दिया वो जे जो को है उन्होंने मज़ो नहीं दुआ को थी अल्लाह खुदा की शर्त आजकल खुदा हुआ जो वजूद पाचो बाकी सब उनका वजूद मतलब कोई कुछ को है मखलूक का कदर खुदा ठीक है सवाल पढ़ो मोहम्मद वाले अच्छा आज पे हमारी खिदमत में कल मैं जेको कुछ यो फैज नाज़िल थे तो यो इन चैनल असां नाज़िल थे तो अल्लाह ने चैनल आई कोई जेका भी मादी दुनिया है या वजूद में जेके रूहानी दुनिया आलम मलाइका नूर मोहम्मद वाले अगर हिते कोई अल्लाह ने मादी दुनिया में फैज ॾियणो अव्वल जो है इन दर्जे पे अचे तो नूर मोहम्मद वाले मोहम्मद को नाज़िल थे तो मलाइकन में नाज़िल थे तो रूह जे आलम में नाज़िल थे तो इन दर्जे हदीस हिकिड़ो तो सवाल पढ़ो मोहम्मद वाले इमाम जाफर सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया قال ليس يخرج الله ليس يخرج شيء من عند الله काई अड़ी शइ न आहे जेका अल्लाह जे फैज़ मां अचे निकिरे अल्लाह कोई बि फैज़ ॾिए पहिरियां किथे थो अचे फरमाईंदा या रसूलुल्लाह वो पहिरियां अचे थो मक़ाम रिसालत मक़ाम मोहम्मद जेको अल्लाह वटां फैज़ निकिरंदो उहो पहिरियां न दर्जे ثم بأمير المؤمنين उन खां पोइ जेको अमीर मोमिनीन वटि अचे थो त इन नूर जा दर्जात आहिनि पहिरियों दर्जो वो मक़ाम मुस्तफ़ा आहे ॿियो दर्जो इहो मक़ाम अली आहे तंहिंजे करे रसूल अकरम फरमायो अना मदीनतुल इल्म अलीउल बाबा नूर जा दर्जात आहिनि ثم بأمير المؤمنين ثم بواحد بعد واحد पोची जे इमाम आहिनि उन्हनि वटि पहिरें इमाम खां ॿिए खां टे खां चौथे जेको इमाम हाणे दुनिया में मौजूदु आहे उन ताईं पहुचे थो ऐं उन जे ज़रिए इहो काइनात में जेको आहे तक़सीम थी हिकिड़ो शख़्स आयो इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जे खिदमत में मौला गुफ्तगू में मिली ऐं मौला गुफ्तगू में फरमायो त असांजो इल्म रोज़ वधे थो असांजे इल्म में ख़ुदा जे तरफ़ां रोज़ इज़ाफ़ो ऐं फरमायो त हिन इज़ाफ़ो न थिए त ख़तमु थी वेंदी साम्हूं वारो चयो त
तो इन्होंने मतलब बात तना जो जगह को हज़रत अली अलैहिस्सलाम का को दी गई रसूल अकरम का को दी गई बात में छोड़ युक्ति जैसे रसूल अकरम जैसा जो दुनिया में हुआ कोई लोग नाजुल थियो वो तो तवा टाइम को तो ही ता जो था रोज वो देखो रसूल अकरम जब बात काम को जो बस वो देखो जो इंसाफ के तो रसूल अकरम को नहीं पर हम ते गलत फहमी आ तो थी असावट जेको मुझे इल्म अचे तो खुदा वटा वो पहिरो रसूलुल्लाह वटा चे थो उता अमीरुल मोमिनीन वटा चे थो उता इमाम हसन वटा उता इमाम हुसैन वटा उता इमाम ज़ैनुल आबिदीन वटा उता वो वटा चे थो अल्लाह तआला जो निजाम सिस्टम हर शय निजाम ऐं सिस्टम सां जेको आहे उहा हले हाणे कल अक्सर ही से नुज़ूल इन्ना लिल्लाह जहान नाज़िल थियो थे अल्लाह ताला फरमाया हर शय सां नाज़िल थे हर शय सां व इन मिन शैइन काई अहिड़ी शइ न आहे इल्ला इंदना ख़ज़ाइन उनजा ख़ज़ाना असां वटि व मा नुनज़्ज़िलु इल्ला बिक़दरिन मालूम असां हर शइ खे नाज़िल कंदा आहियूं मालूम हर शइ नाज़िल कंदा आहियूं ये जो आलम है काठी गुजरे चलती जो असल वजूद आलम है माना में आओ तो नाज़िल दिखे रोह जो है अनज़लना हदीद फी बासुन शदीद असा रोह के नाज़िल करवा अनज़लना लिबास असा लिबास के नाज़िल करवा अनज़लना अलैकुम लिबास असा पानी के नाज़िल करवा हिन आयत में फरमायो इम मिन शैइन इल्ला इंदना ख़ज़ाइनु काई विषय हुजे खजाना मजा सामट है ने वमा मुनज़्ज़िल हो इल्ला बिक़दर मालूम सामने के मालूम में तारत नाज़िल करता है तने के हर शय इन आलम में नाज़िल चल है आलम रूह नाज़िल चला आलम मलाइका मा वो नाज़िल चला आलम नूर मोहम्मद व आले मोहम्मद मा वो फैज़ वठे तो अल्लाह तबारक व तआला एक वो सवाल पढ़ो मोहम्मद से नुज़ूल नाज़िल एकड़ो को से सुऊद कलाश कर चुका है वरी मिले देखो है दोहराया मुझे बारे में सवालात और उसको चाहे कर करे वो ताकि वापसी जब शुरू थे तो रुकावट थे दी के थे न वो चीज़ जो देते जो को चर्चा था तेरे करे सवालात के आए दोस्त के वो सवाल कोई सवाल मुझे नगाब बोलना मौजूमा अलावा कोई ज़रूरत मुझे नहीं जी ना कलम ना मुराद वहा शय या प्रोसेस जंहिंजे ज़रिए आला दर्जे वारे वजूद खे अदना दर्जे में चेंज कजे अहिड़ो प्रोसेस हुनजो नालो कलम जी कोई सवाल न है सवाल न थियण जा मतलब हूंदा आहिनि या त सपूरो सम्झ में अची वियो ज़बानी पाण थींदो आहे या कुझु बि सम्झ में न वो बि सवाल न जी लेकिन असांखे दुनिया जे ॾिसण में थो अचे त चाहे करबला हुजे चाहे मदीनो हुजे चाहे मको हुजे ख़बर जेको आहे सो मादी मखलूक में जुड़ियल नज़र अचे हिन दुनिया में इन्हनि हस्तियुनि जे अचण जो मक़सदु हिदायत हिन दुनिया में अची पंहिंजे
असमत जो इजहार नहीं बल्कि हिदायत है। इन्हनि जे असमत जो इजहार वो आलम आखिरत में, आलम आखिरत बुनियादी तौर ते रसूल करम ऐं अहले बैत जे असमत जो इजहार। ही दुनिया हिदायत जी दुनिया तंहिंजे करे ये शख्सियतूं ये मुसीबतूं बर्दाश्त कनि थियूं ताकि हिदायत करे सघे। खुद या बर्दाश्त ॿुधाए थी त हिन जो दर्द केतिरो, या बर्दाश्त ॿुधाए थी त कंहिं शख़्स जो जेको आहे उहो दर्जो केतिरो बुलंद आहे। तंहिंजे करे हिन दुनिया में उन्हनि जे अचण जो मक़सदु हिदायत आहे, न के जेको आहे उहो हिकिड़े इशारे सां सभिनी खे मारे हलियो वञणु। जेको इहे जेके चवंदा आहिनि त उहो कातिल न आहे, हादी। लेकिन हिननि जो जेको आहे उहो सीरत जेका आहे उहा पथर झले हिदायत करणु, ज़ख़्मी थी दुआऊं करणु, हिदायत हिन जी साईं। मोहम्मद आलिम ने हिदायत दी जी जी आजकल ये हिस्सो रहेगा मथे वजन का था कि हिस्सो रहेगा। जी बिल्कुल सही सवाल है। सेम था पे नहीं जिब्रील जी जेके ड्यूटी पढ़ो था जी अल्लाह जो पैगाम पैगंबर ताईं खणी थो अचे, लेकिन हू पाण पैगंबर खां फैज़ वठंदड़ आहे। हू डायरेक्ट कीअं ख़ुदा जो फैज़ वठी करे रसूल खे ॾे थो पैगाम। इंशाअल्लाह आज जी पार्टी को उस पर होगा अधिक समय आहे त इल्म टोटल 23 हर्फ हाणे ते हर्फ मां मुराद छा आहे मालूम न आहे अंदरि वॾी ज़ाहिर 23 हर्फ आहे। ऐं चयो हिन वक़्त ताईं जेको कुझु अंबिया हुआ, आइमा हुआ, साइंसदान नाम हुआ, फ़लसफ़े नाम हुआ, वो तो टोटल 3 हर्फ आहे टोटल। बाक़ी हर्फ जो आख़िरी इमाम आहे। तंहिंजे करे जेको आख़िरी इमाम जो जेको दौर आहे, जेका तहज़ीब आहे, आख़िरी तहज़ीब आहे इंसानियत जी, उहा इल्म जे आला तरीन दर्जे जी तहज़ीब। उन जहिड़ो इल्मु जेको आहे उहो कल में मुमकिन ई कोन्हे। पहिरें मजलिस में मेराज जो ज़िक्र कयो 187 दफ़न खां वधीक आया हिकिड़ी हदि जिब्रील अलैहिस्सलाम जी जेसिताईं पुॼी वियो सघे उन खां मथे न थियो। अॻिते रसूलुल्लाह जो रूहानी आहे या जिस्मानी मेराज आहे? क़ुरान मजीद में पढ़ो त ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो असरा आहे, हिकिड़ो मेराज आहे। असरा जो ज़िक्र जेको आहे उहो 15 पारो जेका शुरू थो थिए सुब्हानल्लाह असरा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। ये जिस्मानी असरा जिस्मानी मक्का मुकरमा जेके असांजो मस्जिद अक़सा ऐं जेको मेराज आहे उहो इन खां बुलंद आहे। छो त मेराज लफ़्ज़ जी माना आहे ॾाकण। मेराज लफ़्ज़ ॾाकण जे माना यानी छा ये जो असरा है क्यों नहीं है जमीन जे हिकिड़े हिस्से खां ॿिए हिस्से मथे न आहे। मेराज जेको आहे उहो मथे आहे। मथे छा खां मथे आहे? ये ना हिन सितारे खां हिन सयारे खां ॿिए कंहिं सितारे जी तरफ़ न,
जिते समूरी मादी दुनिया में खत्म थे उता मां मेराज जी पहिरियों जो पैदा शुरू ऐं वो आलम अरवाह इन में रसूल अकरम जन जने वञनि था त उन्हनि सां जेको जिस्म शामिल आहे उनखे जिस्म मिसाली चवनि था। हीउ जिस्म न आहे, जिस्म आहे पर जिस्म मिसाली आहे। जॾहिं वञनि था आलम मलाइका में त जिस्म मलाइकी आहे। ये जेको आहे जेसिताईं उहो इस्तलाहात उनमें पाछो मां आसान कोन्हे जेको आहे उहो ॻाल्हि सम्झाइण जी उनमें आहियां। तव्हां चओ था त सवाल जो हिकिड़े जवाब में जेको आहे उहो चंद मिंटनि में जेको आहे उहो मेराज करे ॾियो, इहो मुमकिन कोन्हे। बहरहाल इहो आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो जेको अवअदना आहे इहो रोज़ इहो हुन में नूर बसि, बाक़ी हेठि जिस्म आहे, हेठि जिस्मानी आहे, उहो मुख़्तलिफ़ क़िस्म जा जिस्म। तव्हां ॾिसंदा हूंदा पंहिंजो पाण खे ख़्वाब में, ॿिए खे ख़्वाब में ॾिसंदा हूंदा जिस्म वो मादे जिस्म करे, मादे जिस्म करे आहे जिस्म वो जिस्म मिसाली जो होता जिस्म जा पंहिंजा दर्जा पे मेराज खे सम्झाइण जे लाइ घटि में घटि 5 मजलिसूं खपनि। माण्हू जेको आहे उनखे सम्झे। फिलहाल इहो आहे त इहो मक़ाम हिन मुस्तफ़ा जो मक़ाम आहे कंहिंजो कोन्हे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त जेको आहे नूरी इब्राहिम मलकुत समावात वल अर्ज़। असां इब्राहिम खे जेको आहे मादी दुनिया जा मलकुत ॾेखारिया। हज़रत इब्राहिम ने मेराज हुई आहे बसि। हज़रत इब्राहिम ने मेराज हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने मेराज ख़िज़र अलैहिस्सलाम ताईं बसि। पोइ त वापसि मोकिलियो। हीअ शख़्सियत आवाज़ सां ॻाल्हायो। तव्हां मूंखे नौजवान सम्झो था, कल एतिरा साज़ला कोन्हे। जंग इस्लाम जी जेको आहे बदर उला उनमें जेको आहे रसूल अकरम जन कुझु माण्हुनि खे मोकिलियो मुक़ाबिलो कोन थियो। बाक़ाइदा मुक़ाबिलो जंग बदर सवाल जो जवाब पंहिंजे गुफ्तगू में ॾेई चुको आहियां, लेकिन मुतवज्जो करण जे लाइ दोहरायां थो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मशीयत जे ज़रिए जॾहिं फैज़ ॾिए थो नूर खे त हुनजो मिसाल कलम जो न कि जेको आहे आवाज़ इन्हनि शयुनि जो आहे, न हुनजो मिसाल कलम जो। अल्लाह वटां जेको इल्मु हिननि वटि अचे थो कलम जे मिसाल अचे थो, हिननि वटां जेको मलाइका में अचे थो कलम जे मिसाल अचे थो। इहा आवाज़ वग़ैरह त हिन दुनिया में मादी दुनिया जी कोई शइ सलावत पढ़ो मोहम्मद वाले कलावासी जो अर्ज़ करे चुको आहियां। हिकिड़ो ॿीहर जेको आहे उहो अर्ज़ कयां थो त इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन, जेको इलैहि राजिऊन हुन ताईं उन पहुचणा, हुन ॾांहुं वापसी आहे। बिच विझो ज़मीन में इहो मिटीअ जा जुज़ा चूंडे ऐं इहो ॿूटो जेको आहे उहो वण जेको आहे थी थो वञे। हिनजो मतिलबु आहे त मिटी जेका आहे इहा बणिजी वई वण। इन वण खे जेको आहे हिकिड़े ॿ करे खाधो मिसाल तौरु जेको आहे उहो उनजे वजूद में इन ॿ करे में वण सब्जीअ खे जेको आहे इंसान खाधो,
इंसान जो वजूद जो हिस्सो थी वियो हुयो ऐं इंसान जे वजूद में सभिनी खां अव्वल जेको आहे खून रत ठहंदो आहे इन खून मां नुत्फ़ो थो थिए इहो नुत्फ़ो जेको आहे माउ जे पेट में हुजे माउ जे पेट में कुझु असुर रहे थो ऐं इहो इंसान बणिजी ॿार बची ॿाहिरि लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन ثم جعلناه نطفة في قرار مكين فخلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين क्लास कर चुके वही दोहराया करूँ आगे मालूम है इन बूटे में रुको जो हिकिड़ो दर्जो तंहिंजे करे ज़मीन खां मथां जानवर में रोजा बदर जाए तंहिंजे करे बूटे खां मथां करते इंसान में रोजा के तक जाए अकुड़ वारो इन करे जानवर खां मथां करते मोमिन वटि रोजो चौथो दर्जो आहे ईमान तंहिंजे करे आम इंसान खां मथां नबी वटि रोजो पंजो दर्जो आहे तंहिंजे करे आम इंसान खां नबी मथां पंज दर्जा थिया जेके उहे टोटल रूह जा पंज दर्जा ऐं कल्ह पर छाए चुको हर हिकु दर्जा दर्जा जाम आहिनि इहो रूह कुझु पंज जॾहिं कमाल ते पहुचे थो त इहो छा थो कहे कौसैन बरकूस कोस जेको आहे अधु थो लॻे ही कोसे वजूद आहे ही कोसे सुहूद आहे जिते वञी पाण में मिलनि इहो मक़ाम आहे ऐं अदना ऐं इहो ई उहो मक़ाम आहे जेको मेराज जो मक़ाम आहे इहो ई उहो मक़ाम आहे जेको फैज़ अल्लाह वटां डायरेक्ट वठे थो ऐं सॼे आलम खे हाणे मां अर्ज़ु करे चुको त जेको आहे असांजो इंसान इहो मिटीअ मां लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन इन मिटी में असां पैदा रसूल अकरम जो जॾहिं वजूद हिन दुनिया में अचे त उहे कीअं था थियनि अली इब्न अबी तालिब हिन दुनिया में अचनि था उनजो वजूद कीअं थो थिए उनजी तख़लीक़ कीअं थिए उन्हनि खे अल्लाह कीअं थो ख़ल्क़ करे असां वांगुरु ई बिल्कुलु आहे कोई फ़र्क़ु आहे यानी असांजा जेके मलक चवंदा आहिनि बसि हीअं बोला आदमी जेको आहे रोडंदो आहे मतिलबु अची जेको आहे खाना काबा में रणूअ वांगुरु न ई वेंदो जी न आई मैं अहले बैत इन मौज़ूअ खे कोई जेके चइबो आहे त छॾियो न आहे हर शइ बयानु कई आहे इहा ॿी ॻाल्हि आहे असां नथा पुॼूं त पोइ असां वटि अचनि था वीचारा सासा सोना जो घोड़ा वारा उन्हनि खे का वरी कोन्हे त आहे छा असुल हक़ीक़त पोइ जेको सम्झ में अचे थो उनखे दीन बणाए पेश कयो असांजे मेंबर ते दीन ठहंदो आहे जहान को ठहंदो आहे असांजे मेंबर ते अली इब्न अबी तालिब ठहंदो आहे जेको आहे उहो कोन बयानु थींदो मुस्तफ़ा जेको आहे उहो कोन बयानु थींदो आहे असां भाउ इहो छा कजे सवाल पढ़ो मोहम्मद वाले उसूल काफ़ी जो बात पढ़ो कैफियत विलादत इमाम जे विलादत जी कैफियत अल्लाह मजलिस जो बिहार नाम पढ़ो अहवाल विलादत आइमा जे विलादत जा अहवाल हिकड़ी रिवायत न आहे ॿ न आहे 10 न आहे 20 न आहे 60 जे करीब रिवायत 60 जे करीब जिन में बयान कयल हिननि जी जेका वजूद जॾहिं अल्लाह ताला हिन दुनिया में ख़ल्क़ करणु चाहे त कीअं थो करे मां सिर्फ़ु हिकिड़ी बयान कंदुसि वधीक बयान करण जी ज़रूरत न आहे अगरि ज़रूरत पई त अॻिले मजलिस में वधीक बयान करे सघिजे फरमायो आहे इन रिवायतुनि में त जॾहिं अल्लाह तबारक व तआला इमाम जो वजूद हिन दुनिया में ख़ल्क़ करणु चाहे थो त अर्श जे हेठां हिकिड़ो क़तरो नाज़िल थो करे अर्श जे हेठां हिकिड़ो क़तरो नाज़िल थो करे
के सब्जी ते पवे तो के फ्रूट ते पियो के खाइण वाली शइ ते पियो इहो सब्जी ऐं इहो फ्रूट जेको आहे उहो इमाम जो वालिद खाए थो ऐं इहो कतरो नाज़ुक थियो आहे इहो नुस्ख़ो बणिजी थो वञे जेको माउ जे पेट में मुंतक़िल थो थिए माउ जे पेट में जॾहिं मुंतक़िल थिए थो 40 ॾींहंनि खां पोइ इमाम जेको माउ जे पेट में आहे इहो आवाज़ ॿुधे थो ऐं सम्झे थो 40 ॾींहंनि जे अंदरि आवाज़ ॿुधे थो ऐं सम्झे थो जॾहिं 4 महीना थी था वञनि त अल्लाह तबारक व तआला इन इमाम जे साॼे बाज़ूअ ते जेका सिंधी में चवंदा ठपो लॻाइणु इहो जेको आहे मलक अची चुका लिखे तो तमत कलिमत रब्बिक सिदकन व अदला अल्लाह जी मखलूक अदालत ऐं सदाकत सां पंहिंजे कमाल ॾिनो जॾहिं इमाम जी ज़मीन ते विलादत थिए थी त इमाम जी सूरत हाल इहा हूंदी आहे त सजदे में हूंदो माउ जी विलादत खां पोइ ज़मीन ते सजदे में वञे थो हिकिड़ो हथु जेको आहे उहो आसमान जे तरफ़ बुलंद हूंदो ऐं चवंदो आहे लब्बैक लब्बैक के पुछो बोले लब्बैक छो चवंदो आहे त इमाम जवाब ॾिनो त जॾहिं इहो विलादत थींदी आहे त अल्लाह तबारक व तआला जेको आहे उहो इन इमाम जो ऐलान पूरे आलम मलकूत में कंदो आहे जॾहिं अल्लाह जे तरफ़ां उहो ऐलान थींदो आहे त इमाम चवंदो आहे लब्बैक ऐं जॾहिं विलादत थींदी आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला इन इमाम जे साम्हूं हिकिड़ो नूर जो मीनार बुलंद कंदो आहे जंहिं नूर जे ज़रिए इमाम काइनात में जिते बि चाहे ॾिसी सघे जिते चाहे ॾिसी सघे हिन जो मतिलबु आहे त इमाम जो पीउ बि आहे इमाम जी माउ बि आहे नुज़ूल बि आहे कतरो अशर सां नाज़ुल थो थिए नुज़ूल बि आहे विलादत बि आहे न नुज़ूल जो इनकार न विलादत जो इनकार असांजो कतरो जेको पैदा थो थिए ज़मीन खां पैदा थो थिए हुननि जो जेको लुत्फ़ पैदा थो थिए उहो अर्श खां थो अचे लेकिन पीउ बि आहे माउ बि आहे विलादत बि आहे नुज़ूल बि आहे हक़ीक़त इहा आहे हक़ीक़त इहा आहे जेका है मां को बयान करे सलवात पढ़ो मोहम्मद हिकिड़ो सवाल आहे हिकिड़ो सवाल अॻियां करे जेको ॻाल्हि था कंदा कनि इंशाअल्लाह बाक़ी सुभाणे हाणे तंग न कयो थो आम इंसान हो जहिड़ो इन वटि वधि में वधि रूह ईंदो रूहुल कुद्स आहे रूहुल कुद्स नबीअ वटि ऐं कामिल रूहुल कुद्स मुस्तफा वटि अल्लाह ताला मुंहिंजी बि इहा ज़िम्मेदारी लॻाई आहे मूंते बि फ़र्ज़ु कयो आहे त तोखे पहुचणो मूं वटि आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अन्ना इला रब्बिकल मुंतहा तुंहिंजे सफ़र जी इम्तिहान तुंहिंजो रब आहे तोखे बि पहुचणो मूंखे बि पहुचणो हर इंसान खे पहुचणो ख़ुदा ताईं आहे असां हिम्मत मोकिल रूह जा 4 दर्जा जंहिं दर्जनि तां हिन दुनिया में ई रहंदासीं हुते त पहुची कोन सघंदा हुते पहुचनि उहे जंहिं वटि रूहुल कुद्स हुजे उन दर्जे जो हुजे मूं ते अल्लाह ताला इहा ज़िम्मेदारी कई मूंखे अल्लाह ताला इहो घुरायो कीअं बणायो बिल्कुलु अहिड़े नमूने सां आहे जहिड़े नमूने सां अल्लाह ताला चवंदे मस्तु मथे ॾकणु मुंहिंजे बस जी ॻाल्हि कोन्हे मुझे बस निकाल दो बोले के कर चलो बुद्ध बार मत कर नहीं को अंधे के कर चलो दिस और एक्शन को अल्लाह ताला मोर पहुंच मोर सारे को करो कुछ सवाल आया हां मसला हल के हर थे अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेके रूहुल कुद्स कामिल रखनि था ख़ुदा ताईं तूं उन्हनि जी विलायत अख्तियार कर उन्हनि जे सरफराज़ी
तो जो ईमान वारो जो रूह जो दर्जो आहे हुननि जे ईमान वारे रूह जे दर्जे सां मिली वेंदो हलो हुननि जो रूह कुदस तोखे मिली वेंदो तूं हुननि जे रूह कुदस जे ज़रिए ख़ुदा ते मिली विलायत नालो ई हुनजो विलायत नालो ई हुनजो त हिननि जे ईमान वारे रूह जे दर्जे सां मूंखे पंहिंजो ईमान वारो रूह जो दर्जो मिलाइणो आहे त मूंखे बि रस्तो मिली वेंदो तंहिंजे करे चइबो आहे त अली सिरात मुस्तक़ीम मुस्तफ़ा सिरात मुस्तक़ीम यानी छा हिननि जो रूह कुदस ई पहुचाइण वारो आहे मां पंहिंजे ईमान वारो दर्जो हिननि तां मस कंदुसि मिलाईंदुसि पंहिंजे रूह खे रूह में फना कंदुसि जन्नत में ॿुधाईंदुसि फना कंदुसि त मूंखे उहो ई रस्तो साॻियो मिली वेंदो ऐं पूरे क़ुरान मजीद जो जेको ख़ुलासो आहे ख़ुलासो सूरह हमद में ऐं सूरह हमद में इंसान घुरे छा थो सिरात मुस्तक़ीम जी हिदायत इहदिना सिरातल मुस्तक़ीम ऐं अल्लाह तबारक तआला वरी छा थो चए हाणे सिरातल मुस्तक़ीम ॿुधाए छॾियो हेॾे क्यों कर जेको न सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम कुझु माण्हू जो रस्तो कुझु माण्हू जो रस्तो कुझु माण्हू जो रस्तो उहे अहिड़ा जिते असांजी नेमत आहिनि समूरो क़ुरान मजीद इन्हनि जे तारुफ़ जे लाइ आहे त इहे अलज़ीना केरु जिन ते अल्लाह जी नेमत आहे समूरो क़ुरान उन्हनि जी तारीफ़ आहे तारीफ़ जो मतिलबु जो बयानु आहे सिफ़तुनि जे ज़रिए कॾहिं नालनि जे ज़रिए ही शख़्स हुआ त जंहिंजो रस्तो सिरात मुस्तक़ीम आहे ही मोहम्मद हुआ जेको सिरात मुस्तक़ीम आहे ही मुस्तफ़ा हुआ जेको सिरात मुस्तक़ीम आहे पूरे क़ुरान जी तारीफ़ जो ख़ुलासो इहो आहे त इहो तव्हांखे सिरात मुस्तक़ीम जेको खपे ख़ुदा ताईं पहुचण जे लाइ उहो ही शख़्सियत इंशाअल्लाह सुभाणे मज़ीद वज़ाहत खिदमत में अर्ज़ कंदुसि इन जो मज़हब पंहिंजे असां ईमान जे उन दर्जे खे हिननि जे ईमान सां मिलायूं ताकी असांखे रस्तो मिली वञे इन जो इज्तिमाई मज़हब करबा इज्तिमाई रसूल अकरम जे बारगाह में मुख्तलिफ शख्सियत जुदा जुदा अली अलैहिस्सलाम जे बारगाह में जुदा जुदा लेकिन करबला में इमाम हुसैन के बारगाह में इज्तिमाई शक्ल सूरत में आशूर जी शब आमद मालूम मौला फरमायो त मां तव्हां तां जिहाद जी बैत कढो यानी जहां तां जिहाद वाजिब मले न था पाण जो ठीक है शायद तव्हां इन लाइ नथा वञो त जन्नत जे करे उहा मिलंदी मां तव्हांखे जन्नत जी ज़मानत ॾियां हाणे मां फरमायो ठीकु आहे शायद तव्हां इन करे मंगींदा हुजो त शहादत जो दर्जो मिले मोला फरमायो उन शहादत जे दर्जे जी मां ज़मानत मोला फरमायो थी सके तो तव्हांजो इहो हुजे त सुभाणे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे नाना रसूलुल्लाह जे बारगाह में छा जवाबु ॾींदो त तव्हांजे फर्ज़ंद खे कहिड़ो छॾे आया हुयासीं उनजो मां इंतज़ाम मोला फरमायो क़यामत में अहल बैत खे वठो मदीने छॾिजो क़यामत बि चई सघिजो अहल बैत खे मदीने छॾिजो लेकिन कोई भी मौला खे छॾण जे लाइ तयार नहीं हाणे जॾहिं मौला हिननि जी इहा वफ़ा परखी हाणे मौला जेको आहे हिननि खे पंहिंजे विलायत में वरितो विलायत में वठण खां पोइ मौला फरमायो आसमान जी तरफ़ ॾिसो आसमान जी तरफ़ जॾहिं ॾिठो ख़ैमे जी कई पर्दा जेके ॾाढा आस्ते आस्ते आसमान जा दरवाज़ा खुलंदा विया हर कंहिं
जन्नत ताईं पंहिंजा मक़ामात जन्नत ताईं मक़ामात ॾिसण इहो मुंहिंजे उहे ईमान जो दर्द न आहे। हिननि पंहिंजो पाण खे अहिड़े नमूने सां हुसैन जे इन बारगाह में फना करे छॾियो जो इमाम हुसैन जो रूह कुद्स हिननि खे मिली वियो। इमाम हुसैन हिननि जे लाइ सिरात मुस्तक़ीम बणियो। करबला इज्तिमाई मसइला ऐं अजीब इहो इज्तिमाई मसइला जंहिंमें न मर्द जी तफ़रीक़ आहे न औरत न कोड़े जी तफ़रीक़ आहे न ॿार अजीब न कोड़े जी तफ़रीक़ आहे न ॿार न इन जी तफ़रीक़ आहे त ही बचपन खां गॾु रहो आहे 80 साल जो वादी में गुज़ारे ऐं होर हाणे 2 कलाक आयो आहे न 2 कलाक ताईं या वक़्त जी तफ़रीक़ कोन्हे का। करबला के इन नज़र सां अगरि तव्हां ॾिसो त करबला तव्हांखे ॿी करबला नज़र ईंदी। आजकल मतलब में हिननि जो रूह कुद्स जेको आहे उहो ख़ुदा सां मिले थो अर्श वेठा तव्हां ॿुधो हूंदो जेका करबला आहे करबला जी सरज़मीन जे समूरे जन्नत जी सरज़मीन करबला जी ज़मीन जन्नत जी ज़मीन। अगर करबला ज़मीन जन्नत आहे तो वो रोज़े हुसैन चाहिए ज़रिए हुसैन चाहिए कबर हुसैन चाहिए। जन्नत जन्नत सही ज़मीन कबर हुसैन अर्श जुलाई अर्श जुलाई रसूल अकरम फरमायो जे मुझे फर्जंद हुसैन जी करबला में ज़ियारत कई उन जो मुंहिंजी ज़ियारत कई ऐं जे मुंहिंजी ज़ियारत कई ॼणो अर्श ते अल्लाह जी ज़ियारत। करबला शइ अजीब करबला शइ अजीब या एतिरे क़दुर त विलायत जो मसला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे जो इब्न अब्बास खां करबला का ने पूछो तू करबला छोड़ दे हिब्रे उम्मत तफसीर में अली इब्न अबी तालिब जो शागिर्द ऐं हिन जी दावा आहे त अगरि मुंहिंजो पुठ गुम थी वञे त मां पुराणे मदीने मां ॻोल्हे वठंदुसि किथे आहे करबला में कुछ छोड़ रहे हैं करबला में। जब तव्हां अजीब ॻाल्हियूं था कयो असां त करबला वारनि खे करबला खां 2 साल अॻु में उन्हनि जे चेहरे जे नूर जे ज़रिए सुञाणंदा हुआसीं। करबला का शइ ॿी आहे। करबला वारा हुसैन में ये ज़म ये फना है जो उन्होंने वजूद ही नजर पहुंचो हिकिड़ो जुमिलो सवाल सवाल मदीने जो मसाइल इंशाअल्लाह रातों आए आजकल सुना मुस्लिम इब्न उसद हबीब इब्न मज़ाहिर भाई को के जाए हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो शागिर्द फकीह वो ना कि असां फकीह ना इमाम हुसैन से रजुल फकीह कुरान कारी हाफिज कुरान उस्ताद कुरान मुस्लिम इब्न उसद इन के दोस्त मुस्लिम इब्न उसद मौला का इजाजत होती जिहाद करे जमीन ते गिरो मौला जो टोड़िया था हबीब मौला से गड़ चुका है। मौला आया मुस्लिम इब्न उसद के सिराने सरखन पाने जोड़े में रखी
हर शहीद की उम्र तो बनाए तो बोला सब जरूरी रखे हर शहीद की उम्र तो बनाए बोला ने सब झोले में रखे हबीब किसी जगह उसको तो की खबर है मां तुम्हें कोई आता देख कौन गुजरेंगे पर हिकिड़ो सुन्नत है अगर का तो के वसीयत करनी हुजे तो भले कर आखिरी वक्त झोली उसे होती है वसीयत करनी छात्र वसीयत करे कुछ इशारों का ये इमाम हुसैन ने चेहरे ने उसी करते हाजर गरीब हबीब इन गरीब जी पार कर इन गरीब हुसैन जी अकेले हुसैन जी पार कर मुझे भी काय वसीयत कर हुसैन जो साथ दो अजीब करबला अजीब दिन करबला जिहाद करने के अंदर सिज जो आए वो विचते है विच मंजिल ज़रूर शादी बोला जो तरफ के बाद थियो बोला जो साथिया सही नाले सां उन आसमान जे तरफ थियो जब बोला ज़रूर जो टाइम थी वियो आखिरी तमन्ना है आखिरी नमाज तव्हांखे पोयां पढ़ो तमन्ना चाहे नमाज लेकिन उसके रजे पोयां जिहाद जो को पियो देर थी पे सकी न इमाम हुसैन अलैहिस्सलाम खुद आसमान की तरफ ऐं फरमायो त सईद वाकई तो सही वक्त ते नमाज याद दिया अल्लाह तो के नमाज गुजारन न करार अल्लाह के नमाज में शामिल फरमाए मोला फरमायो त इनका इजाजत करो नमाज की इजाजत न मिली मोला फरमायो लश्कर जे हिस्सा कयो हिकिड़ो जिहाद करे हिकिड़ो नमाज पढ़े नमाज खौफ हिन जी तमन्ना है आखिरी नमाज मोला जे पढ़ो पढ़ा मोला ने सांस कोई को पर उन्हें सीखो ये बच्ची मोला ने कोया भी तमन्ना या के साथ में थी लेकिन ठीक पत्थर बचन तक तीर बचन जिससे तो कोई तीर बोला करे रकातों वाली नमाज छे मोला जे सामने वजदी जेना कोई पत्थर तफसीर वक्त तीर जे तो सिर वक्त मोला ये खौफ की बरकत नमाज पूरी की हिन जे पेश करी नमाज पूरी की जमीन की अस्सलाम वालेकुम या अबा मोला मुझे सलाम मोला हिन सराहना होता सर का पाले को में रख मोला फरमाया वाकई तुम जो नालो तुम जी मां सईद लाडो भलो अंत सईद हक्का तो वाकई सईद मोला बिशारत कर या सईद अंत अमामी फिल जन्नत क़यामत जे दिन जॾहिं मां जन्नत में वेंदुसि तूं मुंहिंजे अॻियां हूंदो तूं मुंहिंजे अॻियां हूंदो मोला हिन सां गुफ़्तगू करे रहिया हुया या एतिरे में हिच वेठो मोला मूं महसूस कयो आहे त कोई मुंहिंजी पेशानीअ ते हथ घुमाए मोला फरमायो हा सईद मुंहिंजो नाना रसूलुल्लाह आयो तूं मुंहिंजो सलाम भेज मुझे नाना रसूलुल्लाह मुझे सलाम पेश कर थोड़ी देर बाद मुझे मां महसूस किया तो मुझे साजी बाजुओं पे घुमाया फरमाया मुझे बाबा अली आया मुझे सलाम पेश कर वही जब खाते पास कोई हाथ घुमाया मतलब मुझे बाबा सलाम देखो तो हुई चलो मुंह महसूस करवा को पहले जे कर पाया बोला फरमाया सही तो मेरे पे पैसे का मुझे मजा आ रहा है सही तो मेरे पे पैसे का मुझे मजा आ रहा है सही तो खुश नसीब है जगह बने तो जो सर हुसैन जी गोद में सयाह जी तुझे
اللهم كن بنبيك حجة الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا دليلا وعينا حتى تسكنه أرضك